डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल ही जी तस्वीर पास में लगल आहे ही आहे डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल जंहिंजे अॼु ॼमण जो ॾींहुं आहे। तारीख़ पैदाश 9 नवंबर 1877 ईस्वी पंजाब जे शहर सियालकोट में ॼाओ। संदसि वालिद जो नालो शेख नूर मोहम्मद हो। पाण कश्मीरी ख़ानदान सां लाॻापो रखंदो हो। अल्लामा इकबाल के पाकिस्तान जो ज़ैनी बानी या मुफ़क्कर पाकिस्तान सॾाए थो। अल्लामा इकबाल क़ाइद आज़म सां सियासी रफ़ीक थी कमु कयो। पाण केतिरा ई किताब लिखिया आहिनि जिन में बांग, दरा, बाल, जिब्रील, शकवा, जवाब शकवा ऐं ॿिया केतिरा ई किताब मशहूर आहिनि। अल्लामा इकबाल 21 अप्रैल 1938 ईस्वीअ ते लाहौर में वफ़ात कई। संदसि मक़बरो बादशाही मस्जिद लाहौर जे भरिसां आहे। डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल रहमतुल्लाह अलैह। अल्लाह साईं हुन डॉक्टर साहब जे क़ब्र जे मथां करोड़े रहमत जो नुज़ुल फरमाए जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी महबत में ला हद शेर चया। पाण हिकिड़ो वॾो अदीब शाइर तमामु असांजे पाकिस्तान जो शाइर थी गुज़रियो आहे जंहिंजो पूरे दुनिया में पूरे पाकिस्तान में जग जान में मशहूरु नालो आहे। कुछ शेर उर्दू में अल्लामा इकबाल लिखिया आहिनि जेके तव्हांजे साम्हूं पेश थो करियां। डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल फरमाए तो की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लो कलम भी तेरी है। वरी अग्या अल्लामा इकबाल को शेर चवे तो वो पत्थरों से मांगते हैं अपने मुरादे इकबाल, हम तो मोहम्मद के उम्मती हैं जिनको देख कर पत्थर भी कलमा पढ़ते हैं। यानी अल्लामा इकबाल चए तो हुए पत्थरन से मांगते हैं, पत्थरन का वठन था, पत्थरन की पूजा था कन, उन्हनि जो वसीलो तो वठन। इकबाल तो चवे हम तो मोहम्मद के उम्मती हैं जिनको देख कर पत्थर भी कलमा पढ़ते हैं। माना असां जो एॾो शान आहे, असांजे प्यारे महबूब जो एॾो शान आहे जो हुज़ूर साईं के जॾहिं पत्थर ॾिसंदा हुआ तो पत्थर भी कलमो पढ़ंदा हुआ। अल्लामा इकबाल अॻियां फरमाए तो मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल हिकिड़ो वॾो तमामु बहितरीन अज़ीम शाइर थी गुज़रियो आहे जंहिंजी अॼु जनम ॾींहुं आहे, पंहिंजो इहो ॼमण जो ॾींहुं आहे। अल्लाह पाक जे दर दुआ आहे अल्लाह पाक पंहिंजनि प्यारनि जे सदके डॉक्टर अल्लामा मोहम्मद इकबाल रहमतुल्लाह अलैह जी बख़्शिश फरमाए, संदसि क़ब्र जे मथां किरोड़े रहमत जो नुज़ुल फरमाए ऐं अल्लाह पाक उनखे उनजी मज़ार जे मथां रहमत जो नुज़ुल फरमाए। ऐं तक़रीबन कसीर तइदाद में इहे शेर मूं पढ़िया पिए, उन में जेके शेर मुख़्तसर मूंखे इहे वणिया डॉक्टर अल्लामा इकबाल जा। त हिकिड़े असांजे पाकिस्तान जो अज़ीम शाइर हुजे फ़ारसी में बि साईं अल्लामा इकबाल इंतहा करे छॾी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी महबत में, प्यार में, इश्क में, नुमाज़ जे मुतल्लिक़ तमामु बहितरीन हर मौज़ू ते अल्लामा इकबाल जा शेर चयल आहिनि। अल्लाह साईं असां सभिनी मुस्लमाननि खे हिदायत अता फरमाए ऐं अल्लामा इकबाल रहमतुल्लाह अलैह जे लाइ दुआ गो असीं आहियूं ऐं दुआ करणु खपे। असां हर वक़्तु उन जे लाइ दुआ घुरूं। अल्लाह साईं उन मर्द मुजाहिद हिकिड़ो ज़बरदस्त शाइर जी बख़्शिश फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व मा अलैना इल्लल बलाग।